हिन वीडियो में असां पढ़ंदासीं वेन डायग्राम्स जे बारे में। वेन डायग्राम जो फ़लसफ़ो इहो आहे त जॾहिं असांखे खोड़ सारा सेट गॾु रिप्रेज़ेंट करणा हूंदा आहिनि, या ॾेखारणा हूंदा आहिनि, त पोइ असां वेन डायग्राम जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं इन खे करण जे लाइ सभ खां पहिरियां असां हिकु चौकुंडो ठाहे छॾींदासीं। हिकिड़ो वॾो चौकुंडो था ठाहियूं जेको यूनिवर्सल सेट यानी यू खे रिप्रेज़ेंट करे थो पियो। ऐं इन में तमामु एलिमेंट्स जेके बि ॿियनि सेट्स में मौजूदु आहिनि उहे इन सेट में अंदरि मौजूदु आहिनि। मतिलबु यूनिवर्सल सेट में हर एलिमेंट्स यानी तमामु एलिमेंट्स मौजूदु हूंदा आहिनि। ऐं उनखां पोइ असां गोल दायरा ठाहे छॾींदासीं जंहिंमें असां मुख़्तलिफ़ सेट्स खे रिप्रेज़ेंट कंदासीं। जीअं असां वटि हे सेट ए आहे ऐं असां हिन खे गोल दायरे में रिप्रेज़ेंट करे छॾियो आहे। ऐं इन ए जे गोल दायरे में अंदरि जेके बि एलिमेंट्स हूंदा उहे ए जा एलिमेंट्स हूंदा ऐं उहे यू जा बि पार्ट हूंदा, छाकाणि त इहो गोल दायरो यू जे अंदरि आहे। ऐं इन साॻे तरीक़े सां असां ॿिया बि खोड़ सारा सेट जेके इन यू में अंदरि आहिनि उहे ठाहे सघूं था। जीअं असां बी ठाहियूं था या सी ठाहियूं था या हिकिड़ो ॿियो बि ठाहे था छॾियूं जेको डी सेट आहे। हाणे सॼा सेट यू जे अंदरि आहिनि, मतिलबु इन्हनि में जेके बि एलिमेंट्स आहिनि उहे यू में बि मौजूदु आहिनि ऐं हर दायरे में अलॻि सां जेके जेके एलिमेंट्स हूंदा उहे उन्हनि जा एलिमेंट्स हूंदा। असां अगरि इहा जॻह ॾिसूं जेका ए ऐं सी जे विच में आहे, इन खे असां शेड करे था छॾियूं, त हाणे इहा जेका जॻह आहे इहा ए जो पार्ट बि आहे ऐं इहा गॾोगॾु सी जो पार्ट बि आहे ऐं इहो ओवरऑल यूनिवर्सल सेट यानी यू जो बि पार्ट आहे। यानी इन में जेके बि एलिमेंट्स हूंदा उहे ए जो बि पार्ट हूंदा, उहे सी जो बि पार्ट हूंदा ऐं यू जो बि पार्ट हूंदा। त अहिड़े क़िस्म जे एलिमेंट्स खे या अहिड़े क़िस्म जी जॻह खे असां चवंदा आहियूं कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए एंड सेट सी, छाकाणि त इहा जॻह सेट ए ऐं सेट सी जे विच में आहे। ऐं साॻे तरीक़े सां जेका इहा जॻह आहे जेका ए ऐं बी जे विच में आहे, त इन में जेके एलिमेंट्स हूंदा उहे सेट ए ऐं सेट बी जा कॉमन एलिमेंट्स हूंदा, छाकाणि त इहा जॻह सेट ए ऐं सेट बी जे विच में अचे थी पई। ऐं उनखां पोइ हीअ जेका जॻह आहे इहा सेट सी ऐं सेट बी जे विच में आहे। यानी इन में एलिमेंट सेट सी वारा बि आहिनि ऐं सेट बी वारा बि आहिनि। त मतिलबु इहे कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट बी एंड सेट सी आहे। उनखां अलावा हिकिड़ी जॻह आहे जंहिंमें टई दायरा कोलाइड करनि था। हाणे इहा जॻह उहा आहे जेका सेट ए में बि अचे थी, सेट बी में बि अचे थी ऐं गॾोगॾु सेट सी में बि अचे थी। मतिलबु इते इन जॻह ते जेके एलिमेंट्स आहिनि उहे सेट ए, सेट बी ऐं सेट सी टिनिनि जा कॉमन आहिनि। मतिलबु इहे कॉमन एलिमेंट्स आहिनि सेट ए, सेट बी ऐं सेट सी जा। ऐं सेट डी जेको आहे उहो धार आहे, उन में को बि अहिड़ो एलिमेंट न आहे जेको कॉमन हुजे सेट ए, सेट बी या सेट सी सां, छाकाणि त इहो कंहिंसां बि ओवरलैप नथो करे, इहो कंहिंसां बि इंटरसेक्ट नथो करे। उन जा एलिमेंट्स यूनिवर्सल सेट जा पार्ट आहिनि पर उनखां अलावा ॿियो कंहिंजो पार्ट न आहिनि। ऐं मिसाल था खणूं त असां वटि हिकिड़ो यूनिवर्सल सेट आहे जंहिंमें तमामु नेचुरल नंबर्स 1 खां 10 ताईं आहिनि। ऐं इहो जेको असां सेट ठाहियो आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जो, इहो असांजो यूनिवर्सल सेट आहे। ऐं असां ए सेट खणूं था जेको ए आहे 1 3 5 ऐं 6 ऐं बी आहे 1 ऐं 5 ऐं उनखां अलावा सी आहे असां वटि 6 7 ऐं 10। हाणे अचो त वेन डायग्राम ठाहे करे हिन खे तस्वीरी सूरत ॾियण जी कोशिशि था कयूं। त सभ खां पहिरियां असां हिकु चौकुंडो ठाहींदासीं जेको यूनिवर्सल सेट खे रिप्रेज़ेंट कंदो। यानी इहो यूनिवर्सल सेट आहे जंहिंमें अंदरि 1 खां वठी करे 10 ताईं सॼा नेचुरल नंबर्स मौजूदु आहिनि। हाणे अचो त हिन में इहे सेट ठाहियूं था। सभ खां पहिरियां असां ठाहियूं था सेट बी, छाकाणि त सेट बी में सभ खां घटि अंग आहिनि ऐं उहे साॻा अंग ए में बि मौजूदु आहिनि। त सभ खां पहिरियां असां हिकिड़ो गोल दाइरो ठाहियूं था ऐं उन में असां सेट बी जा एलिमेंट्स यानी 1 ऐं 5 लिखी था छॾियूं। त मतिलबु इहो जेको गोल दाइरो आहे इहो असांजो सेट बी खे रिप्रेज़ेंट करे थो पियो। हाणे इन खां पोइ असां सेट ए था ठाहियूं। हाणे सेट ए में तव्हां ॾिसो त असां वटि 1 बि आहे, 5 बि आहे, पर 3 ऐं 6 बि आहे। यानी 2 एलिमेंट्स अहिड़ा आहिनि जेके बी में न आहिनि ऐं 2 अहिड़ा आहिनि जेके बी में अंदरि मौजूदु आहिनि। यानी सेट ए जेको आहे इहो सुपर सेट आहे सेट बी जो। त असांजो जेको गोल दाइरो ठहंदो इहो उन में सेट बी ऑटोमेटिक अंदरि अची वेंदो। त असांजो जेको ए जो गोल दाइरो आहे उन में 1 ऐं 5 बि ईंदो, पर उन सां गॾोगॾु 3 ऐं 6 बि ईंदो। यानी उहे 2 एलिमेंट्स जेके सेट बी में मौजूदु न आहिनि। त असां ॿाहिरों हिन जे जेके 3 ऐं 6 लिखी था छॾियूं त इहे सेट ए जा हिसो आहिनि पर सेट बी जो हिसो न आहिनि। उनखां पोइ असां सेट सी था ठाहियूं ऐं सेट सी में 6 आहे। यानी असां हिकिड़ो अहिड़ो दाइरो ठाहियूं था जंहिंमें अंदरि 6 बि अची वञे ऐं उन सां गॾु 7 ऐं 10 बि अची वञे जेको सेट ए ऐं बी ॿिन्हिनि जो हिसो न आहे। त हाणे हे जेको दाइरो आहे हिन में ॾिसो त असांजो जेको 6 आहे उहो बि अची वियो ऐं 7 ऐं 10 जेको ए ऐं बी जो पार्ट न आहे पर यूनिवर्सल सेट जो पार्ट आहे उहो बि अची वियो। असांजो सेट सी बि ठही वियो। तव्हां हिते गौर कंदव त कुझु एलिमेंट्स अहिड़ा आहिनि जेके ए बी सी में न आहिनि पर यूनिवर्सल सेट जो पार्ट आहिनि। जीअं 1 ऐं 3 आहे असां वटि ऐं 2 न आहे, उहो कहिड़े बि सेट में न आहे त 2 असां ॿाहिरि लिखी छॾियूं था। ऐं साॻे तरीक़े सां 4 बि असां वटि कहिड़े बि सेट में न आहे त उहो बि ॿाहिरों लिखी छॾियूं था। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि 8 बि न आहे ऐं 8 असां वटि ॿाहिरि लिखिणो पवंदो ऐं 9 बि न आहे उहो बि असां ॿाहिरि लिखी छॾियूं था। हाणे इहे नंबर्स कंहिं बि सेट जो पार्ट न आहिनि पर यूनिवर्सल सेट जो पार्ट आहिनि, इन करे असां हिननि खे यूनिवर्सल सेट वारे चौकुंडे में लिखी था छॾियूं। हाणे तव्हां हिते ॾिठो त असां कहिड़े
ख़ूबसूरत तरीक़े सां हिकिड़ी तस्वीरी सूरत में डेटा खे ऑर्गेनाइज़ करे ऐं अरेंज करे रखी छॾियोसीं ऐं असां हिन खे वेन डायग्राम चवंदा आहियूं।